ख़ुसूसी इबादत ला पैदा फरमायो आ। पीरान रहमतुल्लाह अलैह पंहिंजो वाक़ियो पाण बयान फरमाइनि था पिया। आख़िरकार जॾहिं मुंहिंजे मथे इल्म हदीस हासिल करण जो दौर आयो, दौरे हदीस पढ़ण जो वक़्तु आयो, मुंहिंजी अम्मा मूंखे रवानो फरमायो त बचड़ा आ तोखे मदरसे में रवानो थी फरमाया, तो ते तालीम वञी हासिल कर। पर मुंहिंजी हिकिड़ी नसीहत आहे तोखे यादि करायां थी, पहिरियां पहिरियां तुंहिंजे ख़र्च पखे जे लाइ 40 अशरफियूं, अॼुकल्ह जीअं पाण वटि रुपया आहिनि, उन ज़माने में अशरफियूं हूंदियूं हुयूं, रुपए जो क़िस्म हो। अॼुकल्ह पाण वारो रुपयो काग़ज़ जो आहे या चांदी जो आहे या गिल्ट जो आहे, पर उन ज़माने में अशरफी सोन जी हूंदी हुई। हज़रत पीरान पीर जी वालिदा माजिदा उहे 40 अशरफियूं पीरान पीर रहमतुल्लाह अलैह जो चोलो आहे, उन जे अंदरे पासे सिलाई करे उहे पैसा अंदर लिकाए रखी छॾिया। अबाए तोखे मदरसे में कमु ॾींदा, तूं वञी दीन जी तालीम हासिल कर। हिकिड़ो कमु कजां अब्दुल कादिर जीलानी, मां चवां थी त कूड़ असुरी न ॻाल्हाइजां, बस हिकिड़ी ॻाल्हि मुंहिंजी ते अमल कजां, कूड़ जे वेझो न वञजां। हज़रत गौसे पाक रज़ी अल्लाह ताला नो 12वीं ज़िंदगी में आहे, नंढड़ो आहे, काफ़िले सां रवानो आहे, दारुल उलूम में पढ़ण जे लाइ वञी रहियो आहे, दौरे हदीस हासिल करण जे लाइ काफ़िले सां गॾु आहे। रस्ते ते फोरू फिरी आया, मतां चओ त रुगो सिंध में फुर थींदी आहे, फुर साईं जिथे किथे उहो पुराणो मुस्लमान जो रवाज आहे। अरब हुजे, अजम हुजे, यूरोप हुजे, रस्ता रोक थींदी आहे, रोड ते बीही कंहिंजी घड़ी वही, कंहिंजो फटको हुयो, कंहिंजा खीसा ख़ाली, इहा बि परवाह कान कंदा त हिन भागो ग़रीब पहुचंदो कीअं, भली तुंहिंजो छा बि अशर थिए, पर इहो खीसो ख़ाली करे असांखे ॾे। अॼुकल्ह त मुसीबत निकिरी पई आहे, पिस्तौल था अची हितड़े रखनि, पैसा कढी थो या गोली हलाया थो, चवंदो बाबा हाणे तौबा कयमि, सिर त बचे, पोइ वीचारो सिर जा कपिड़ा बचाए निकिरे थो। पर जे ख़ुदा पियो करे ख़ैर हूंदसि भला कपिड़ा, त मां सम्झां थो त कांच खमीस बि लाहे छॾींदसि, इहे भला कपिड़ा बि असांखे ॾेई वञ। ऐं इन्हनि माण्हुनि जो हशर ॾिठो न, मरनि था त कुते वारो मौत मरनि था। ॿ ॾिहाड़ा टे ॾिहाड़ा थाणनि ते लाश पियो आहे, को खणण वारो कोन्हे, संभालण वारो कोन्हे, वात पटिजी वियो, मखियूं पइजी वियूं, कीड़ा पइजी विया, जिस्म बदबू करे वियो। मुस्लमान जी त इज़त आहे, मरंदो आहे, गुस्ल ॾिबो आहे, मोजादा हुनखे ख़ुशबू लॻाइबी आहे, इज़त सां कफन पाराइबो आहे, कंहिं नेक आलिम खां वठी जनाज़ो पढ़ाइबो आहे, कुल्हे कांदी थी माण्हू क़ब्रिस्तान जे हवाले कंदा आहिनि। रसूलुल्लाह फरमाइनि था, कहिड़ो बि गुनहगार मरी वञे भली गुनहगार आहे, पर उम्मती रसूलुल्लाह जो आहे, तूं 4 कदम खणी हलंदे, जेतिरो विखूं खणी हलंदे, तोखे अल्लाह ताला विख विख ते अजुर अता फरमाए छॾींदो। हे मुसलमान जी इज़त आहे, मुसलमान जो वक़ार आहे। ऐं बदमाशनि जो हाल तव्हां ॾिठो आहे, अख़बारूं पढ़ो पिया, कॾहिं तव्हांखे हादसा पेश आया हूंदा, ॾिठा हूंदो त हिन धाड़ेलनि जो कहिड़ो हाशर थो थिए, कुते जे मौत मरनि था, पुछड़ा थियनि था, सारी ज़िंदगी हुननि जी ॿेले में झंगल में जानवर वांगुरु गुज़रे थी पई, न राति जो सुख आहे न ॾींहं जो सुख आहे। कुते खे कन में कीड़ा पवंदा आहिनि, पोइ जायूं मटाईंदो वतंदो आहे, त हिननि खे बि ख़ुदा जो अज़ाब दुनिया में लही चुको आहे। रसूलुल्लाह जी हदीस आहे, चोर चोरी कंदे मरी पवे, धाड़ेलो धाड़े हणंदे मरी पवे, फोरू फुर कंदे मरी पवे, अहिड़ी हालत में मरी पियो। ख़ुदा जे हबीब फरमायो आहे, इन जो जनाज़ो पढ़णु जाइज़ आहे ई कोन को। चोरी कंदे मरी पियो, धाड़े हणंदे मरी पियो, फुर कंदे मरी पियो, बग़ावत कंदे मरी पियो। अल्लाह भली मुस्लमान हुजे, भली कलमो भरींदो हुजे, पर अल्लाह ऐं अल्लाह जे रसूल जो कानून आहे त इन जे मथां जनाज़ो न पढ़ो, न वरी इनखे मुस्लमाननि वारे तरीक़े सां दफ़न कयो। जीअं ढूंढ पूरबो आहे त धप न करे, ईअं किथे पुछ पूरे अचोसि, बाक़ी हे पूरण जो लाइक़ु ई कोन्हे। जेको ख़ुदा जे ख़ल्क़ खे ईज़ाईंदो त हिते इहो अज़ाब न रहंदो त ॿियो छा थींदो। अल्लाह सही शल असांजे मुस्लमान खे हिदायत फरमाए, चओ आमीन। ॾाढे चओ आमीन। सलात मुंहिंजे साईं ते बुलंद आवाज़ सां।